अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों वडी गर्मी पई आ ताके मन हितां का देखा डालूं गर्मी केतरी पई आ जी भाऊ ता खजू ऑफिशियल पे मौजूद हो छा पोजीशन आ पोजीशन माशाल्लाह रिकॉर्डिंग हले पई पर गर्मी ॾाढी आ वरी घड़ी कर रेस्ट कई दऊं छो त गर्मी जी इंतहा है पर हाणे कम बि करणो आ सेट ते लाज़मी एतिरा आर्टिस्ट वेठा आहिनि ऐं सिर्फ़ु 10 मिंट जी रेस्ट आहे इंशाल्लाह वरी असां ॿीहर कम शुरू कंदासीं सीन शुरू कंदासीं जी ये न्याणियों निमाणियों अब गर्मी आए निबुन तो गुजारो है अम्मा 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 चेती खजू अम्मा चेती मैं कुकर दो ड्रामे अम्मा क्या करी है बाबे को ड्रामे जो कढो मारे छड़ मुखे ड्रामे में जी वणे थी कर जान छड़ अरे कारीगर के कमाल खान खड़ी बने खणी कारे बने जेडी सबने खड़ी मुखे जो गर्मी डाडी करे अच्छा मुझे वाइंड अप करवा के मारा छड़ गोली हणाए छड़ जहर दे छड़ जी वणे थी कर जान छड़ इने की असल में असानी खुशियों नथियूं वणन मस मुजी अखिन जा गोड़ा सुक्या नी वरी रोहण थी चाहे तू ने करे इने के मारा ई त पो असां सब पाण के माराईंदा अल्लाह ओ ए अदमो पियो जेकरा मुजी साल वई तो पो मां भी विंदस पो नई दीप विंदी मां भी विंदस सब विंदासी को हाणे ता सब इते हो जो बुध ता सब इते हो जो बस मां ही वणा जी गर्मी ॾाढी पई आ उस्ताद कैमरामैन ज़हीर साहब भी मौजूद हैं उस्ताद रेस्ट कई आ थी को डायरेक्ट एडी अपनो साहब भी मौजूद हैं हां ता गलायो तू मान न तो गला ए गर्मी में असा दिसो केतरो अरेंजमेंट कियो ता के देखारो था अरे साईं बादशाह बिस्मिल्लाह ए किबलो बाबा मुस्ती ए लीमा ए निसार चांडो साहब ई बर्फ पई आ थी उनका खजू अम्मा चेती असा सा न गलाइंदो का जेडे चेक कजे तडे गलाइंदो का रुको सा कारे भजे तो खजू कारे खाई भजे मरनो दस छा चेक ता 17 जणी ये मन कट लगी पो तो कुरान माफी दे कमाल खान जी सस दई जी मीरा ता जी वापसी का पो ता करेक्टर में के फील था कि वो के थोरो ड्रामे जा मारू फील थी गया न पो के ड्रामो गर्मी में गाल समझ में नथी जेके तो थोड़ी घणी अचे थी समझो अब असल में हुन में तो ॾाणी वाणी चरियो कयो हुयो पर हाणे मां सच्ची चरी थियण वाली है गर्मी जे करे अल्लाह मां थी वई है हाणे जुल्म ॾिसो था जे हेड़ी पंज माणी बोरी ओदे किरी तुंज चार पाड़ल पटिया खजू मुसा लगा मां के हलाया कोन तो मुसा लगा छुरी कोने हां छुरी आए कोन छुरी हुंदी चांडा साहब डायरेक्ट बेचारे छुरी में गोली अची अब अंदर कमरे में अब ई दंद छाजे ले ए जो बाहर पूछन खजू हां चई सी ना ये कयो ना असा जो असल में मिठाण हो जेका हुंदी आ अच्छा हुंदो आ मिठो छा चइबो हुन लीमो खंडो भी आहे थोड़ी वात में विझी थोरो लीमो थोड़े पानी पी करे लेथनी उडे ता के एकड़ी गाल पूछन तो ज़ाहर जिंदगी जो हले तो ता में मुख्तलिफ कैरेक्टर क्या है छा है बार ता बाराड़ी में वणो ता के फिल्म ते के ड्रामे ते छा पठाणी जे नाले सा ता के सुनानदा हां माशाल्लाह इलाही मानु सुनानदा इन मन नवाब शाह जी शूट ते वम तौबा करे वापस आई है छो गोठारा चरिया थी ता शई वेडी हो माशाल्लाह जे ड्रामे में हाणे साईं नूर ज़ौंर के असां रुकेश के सफेद अम्मा जो डायलॉग ही हिकिड़ो हे जे मूंसां न ॻाल्हाईंदा बस सभिनि खे चयो मूंसां न ॻाल्हाईंदा कयो जी मीरा तव्हां ॿुधायो कुझु ॿुधायो जेको अथव छा ॿुधाया मैंने जेको दिल पानी दियो भला छा मसलो तव ठाहिनि था मरी वियासी ये हाल ॾिसो था बस ये अब अम्मा जे ड्रामे मूंखे कढो पोइ हाणे अलाह केर करे अम्मा ईअं कीअं थींदो असां पोइ असां निकिरी विया कमाल खान जे हथा माराए छॾियो कमाल खान मां माराए मुकाए एॾो त ठगी कई अथव हणायो ज़हर जो जीवणे वती तू हाणे हिकिड़ो कम कर तेरी कमाल आयो मीरा के खणी वरी मूंखे खणी हाणे उन जो अम्मा के खणी कमाल न मां गफ़ार कान खणी सघे थो चोर कमाल करके ॾेई छॾ बाबा ओठे खाई माराए छॾियो अब तारी माई दा ये कमेंट ना ता बुधायो छा चवण चा हकीकत ई आहे त ही जेको ड्रामो आहे न हां
मां पहिरियां त इहो चवंदुसि त हीउ ड्रामो हले ई हिन घर ते घणो थो जी जेकॾहिं हिन घर मां हिकिड़ो बि फ़र्दु वियो न हा त ड्रामे में वॾो खाल पइजी वेंदो छो त राणो जेकॾहिं वियो आहे तव्हां असां जिथे वञूं था चवंदा या इहो छा कयो हिनखे छो मारियो सही। हाणे जे घर जी वॾी मरी वई त पोइ असां बि पोइ वॾे जो छा थी थो ॿियनि जो कयो पोइ नूंहं काॾे वेंदियूं धीअरूं काॾे वेंदियूं हाँ वो तो बात बच्चे और देख रहे थे हिंदे पाड़ के मारा है तो मार में ही मारा है तेरी पंहिंजी ॻाल्हि कर असां खां पुछा साईं वारो ज़ोरी खणी छॾे भाऊ दस्तगीर पावर के जेतिरो मां सुञाणा मत तव्हां नथा सुञाणो भाऊ पुराणे दौर खां शहनशाह बादशाह सलामत रहिया आहिनि अम्मा समझी थी न समझ रहे हो ना मुझा न समझ रहे हो ना गुस्सा न कराइंदा इहो डायलॉग हाणे लिखाई नहीं वो लिखो समझ रहे हो ना जी खजू ऑफिशियल तव्हां आहियूं खजू ऑफिशियल जे लाइ ॿ लफ़्ज़ चई अल्लाह मुझे नहीं करना आदत की याद हो कि खजू ऑफिशियल की लगी आ चैनल के सब्सक्राइब करो ना, लाइक करो शेयर करो जी जेतिरो थी सघे खजू ऑफिशियल चैनल खे तव्हां लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो अहिड़ा मज़ा तव्हांखे अॻिते ॾेखारींदासीं त मूंखे कॾो मुस्लिम करायो मदम्मा जॾहिं मेकू कढो ड्रामे जूं ड्रामे चूं मत ग़लति सम्झो